अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 21 मार्च 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बरतानिया पारां आबनाए हुरमुज़ खोलण लाइ अमेरिका खे पंहिंजा अॾा इस्तेमालु करण जी इजाज़त। नेटो इतिहादी बुज़दिल आहिनि। ईरान सां ॻाल्हियूं चाहियूं था पर ॻाल्हियुनि लाइ केर बि मौजूदु नाहे, ट्रंप जी दावा। सिंध में 5 बलोच वेढ़ाक गिरफ़्तार करण जी दावा। सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अॼु ईद ॾिहाड़े बि एहतिजाज। मोरो वाक़े जे मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो, वारस सरापा एहतिजाज बणियल। मिठी में डॉक्टर जी ख़ुदकशी वारे वाक़े ते आवाज़ उथारींदड़ जुमन जुणेजो ते जुड़तू केस दाख़िल। कम्युनिस्ट पार्टी पारां दुनिया में मौजूदु हथियार ख़तमु करण जो मुतालबो। मारवी मेमण जे जोड़ियल फोरम मां नसीर मेमण समेत ॿिया अहम अॻुवान बि धार। शहीद सूर्य बादशाह जी वरसी मल्हाई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीब मुनक़िद, भेटा पेश। उडेरो लाल में बैंक इंतज़ामिया ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतिजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बरतानिया अमेरिका खे ईरान में सामुंडी लंघ आबनाए हुरमुज़ जी बहाली लाइ पंहिंजा फ़ौजी अॾा इस्तेमालु करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। बरतानिया ईरानी हदफ़नि ते हमला करण लाइ अमेरिका खे पंहिंजा फ़ौजी अॾा इस्तेमालु करण जी इजाज़त ॾिनी आहे। इन खां अॻु डाइनिंग स्ट्रीट रुॻो अहिड़ियुनि कार्रवाइयुनि लाइ इजाज़त ॾिनी हुई जंहिंजो मक़सदु ईरान तरफ़ां थींदड़ उन्हनि मीज़ाइल हमलनि खे रोकणु हो जेके बरतानवी मुफ़ादनि या माण्हुनि जी ज़िंदगियुनि लाइ ख़तरो बणिजी सघिया पए। पर काल्ह हिकु इजलास में वज़ीरनि इतफ़ाक़ कयो त हाणे इहा इजाज़त वधाए आबनाए हुरमुज़ में जहाज़नि जे तहफ़ुज़ लाइ अमरीकी कार्रवाइयुनि ते पिणु ॾेई सघिजे थी। बरतानिया पाण सीधी तरह उन्हनि हमलनि में शामिलु न थींदो, जॾहिं त डाइनिंग स्ट्रीट जो चवणु आहे त तकरार बाबति बरतानिया जी बुनियादी पॉलिसी बरक़रार आहे। तर्जमान मूजिबि हाणे अमेरिकी दिफ़ाई कार्रवाइयुनि लाइ बि बरतानवी अॾा इस्तेमालु करे सघिजनि था जंहिंजो हदफ़ उहे सलाहियतूं हूंदियूं जेके सामुंडी लंघ में जहाज़नि ते हमले लाइ इस्तेमालु थी रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ अमेरिकी मीडिया मूजिबि अमेरिका विच ओभर में हज़ारें इज़ाफ़ी सामुंडी फ़ौजी मुक़ररु करे रहियो आहे। हिकु अमेरिकी एहलकार ॿुधायो त हीअ मुक़ररु वक़्त खां 3 हफ़्ता अॻु कई पई वञे। बरतानवी परॾेही खाते जो चवणु आहे त सेक्रेटरी ख़ारजा पंहिंजे ईरानी हम मनसब अब्बास इराक़ची सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल्हि कई ऐं बरतानवी अॾनि ते हमले बाबति ख़बरदार पिणु कयो। ईरानी परॾेही वज़ारत मूजिबि अब्बास इराक़ची चयो त अमेरिका खे बरतानवी अॾनि जे इस्तेमाल जी इजाज़त ॾियण खे जारियत में शमूलियत सम्झो वेंदो। बरतानिया ईरान जे हमलनि ख़ासि तौर ते तेल ऐं गैस जी तनसीबात खे निशानो बणाइण जी बि मज़मत कई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान बाबति ॻाल्हाईंदे चयो त अमेरिका ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे पर ॻाल्हाइण लाइ को मौजूदु न आहे। हुन दावा कई त ईरान जे केतिरनि अहम क़यादती शख़्सियतनि खे ख़तमु कयो वियो आहे ऐं मुजतबा ख़ामनई ज़ख़्मी थियण सबबि शायदि क़यादत करण जे क़ाबिल नाहे रहियो। ट्रंप चयो त अमेरिका खे ईरान जे नए अॻुवाण जी चूंड में बि किरदारु मिलणु घुरिजे। हुन इहो बि चयो त हू फ़िलहालु जंगबंदी नथो चाहे ऐं अमेरिका ईरान खे तमामु शिदत सां निशानो बणाए रहियो आहे। ट्रंप नेटो इतिहादियुनि खे बुज़दिल सॾींदे चयो त अमेरिका खां सवाइ नेटो सिर्फ़ु काग़ज़ी तनज़ीम आहे ऐं उहे सामुंडी लंघ खोलण में मदद नथा कनि। हुन जो चवणु हो त जंग अमली तौरु खटी वई आहे पर इतिहादी मुल्क तेल जे वधंदड़ क़ीमतनि जी शिकायत कनि था।
बावजूदि उनजे त हू मदद करणु नथा चाहिनि। ॿिए तरफ़ इसराइली फ़ौज जो चवणु आहे त हूअ ईरान जे साहिली इलाइक़े नूर ते हमला करे रही आहे, जॾहिं त ॿिन्ही पासनि खां हमलनि सबबि तहरान ऐं यरूशलम में छिकताण वधी वई आहे। बरतानिया पारां अमेरिका खे फ़ौजी अॾा ॾियण वारे फ़ैसिले ते ईरान रद्द अमल ॾींदे चयो आहे त फ़ौजी अॾा इस्तेमालु करण जी इजाज़त ॾियण वारे अमल खे जारियत में शिरकत तस्वर कयो वेंदो। इसराइल ईरान जे गादी वारे हंधि तहरान में फ़िज़ाई हमला करे रहियो आहे, जॾहिं त ईरानी अवाम पारां नओं साल नौरोज़ मल्हायो पियो वञे। जॾहिं त ॿिए पासे इसराइली हथियारनि जी वॾी कंपनी एल्बिट सिस्टम्स सां लाॻापियल हिकु कंपनी खे बाहि ॾिनी वई आहे। अल जज़ीरा ॿुधायो आहे त सुबुह जो सवेर उन कंपनी में ख़ौफ़नाक बाहि लॻी वई, जंहिंमें साइट जूं केतिरियूं इमारतूं तबाह थी वियूं। चेक रिपब्लिक में इसराइली हथियारनि जी वॾी कंपनी खे बाहि ॾेई तबाह कयो वियो। उन कंपनी में इसराइल लाइ ज़मीनी ऐं फ़िज़ाई हथियार तयारु कया वेंदा हुआ, जेके पहिरीं ग़ज़ा, लबनान, शाम ऐं हाणे ईरान में इस्तेमालु थी रहिया हुआ। हिकु ग्रुप जंहिंजो नालो दी अर्थ क्विक फिक्शन आहे, उन हमले जी ज़िमेवारी क़बूलु कंदे टेलीग्राम ते ऐलान कयो त हीउ माॻ इसराइल जे सभ खां वॾी हथियार ठाहींदड़ कंपनी जे यूरोपी ऑपरेशन्स लाइ मरकज़ी हैसियत रखंदड़ आहे, जेको हाणे मिटीअ जो ढेर थी वियो आहे। जारी कयल बयान में ग्रुप वधीक चयो त असां वहशी दरिंदे जे पेट में आहियूं, जिते बुराई जी बूअ पखिड़ियल आहे। हाणे सहकारी बैन अक़वामी हुकूमतनि खां ॿाॾाइण जो वक़्तु न आहे। असां उन्हनि जे इंसाननि खे मारण जे ज़रियनि खे ख़तमु करण लाइ ज़रूरी कार्रवाई कई आहे। जॾहिं त इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त यूरोप में इसराइली मुफ़ादनि खे निशानो बणाइण इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। यूरोपी मुल्क पंहिंजी सिक्योरिटी सख़्तु कनि। सोशल मीडिया ते हज़ारे माण्हुनि उन हमले जी साराह कई आहे। कुझु आलमी मुबसरनि जो ख़्यालु आहे त अहिड़ा वाक़िया ज़ाहिर कनि था त ग़ज़ा ऐं ईरान जी जंग जा असर हाणे विच ओभर खां निकिरी यूरोप जे महफ़ूज़ मुल्कनि ताईं पहुची रहिया आहिनि, जेको आलमी अमन लाइ हिकु नओं चैलेंज आहे। एल्बिट सिस्टम्स इसराइल जी दिफ़ाई सनत जो लॻभॻि 85% ज़मीनी सामान ऐं ड्रोन फ़राहम कंदी आहे। यूरोप में उन जी सहूलियतुनि ते हमिलो करण जो मक़सदु इसराइल जे हथियारनि जी बरामद ऐं सप्लाई चेन खे नुक़सानु पहुचाइणु आहे। सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अॼु ईद ॾिहाड़े कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो पियो वञे। सिंध में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां कराची ऐं ख़ैरपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी कैंपूं क़ाइमु करे एहतजाज कयो पियो वञे, जॾहिं त एहतजाज में सिंधियन नेशनल कांग्रेस पिणु शरीक आहे। सिंध में पिणु बलोच नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम करण ऐं गिरफ़्तार करण वारो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त CTD पारां 5 बलोच विढ़ाकनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। बलूचिस्तान ऐं सिंध जे सरहदी इलाइक़नि जाफ़राबाद, नसीराबाद, जेकमाबाद ऐं शिकारपुर मां 5 ॼणनि जूं गिरफ़्तारियूं कयूं वियूं। गिरफ़्तार थींदड़नि में जहवर, जामक, अलीजान, नियाज़, नूर मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि। वाज़े रहे त CTD तरफ़ां इन खां अॻु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बलोच ऐं सिंधी क़ौम परस्त अॻवाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे या वरी उन्हनि खे जबरी तौरु गुम कयो वियो आहे। गुज़िरियल महीने कराची में CTD कार्रवाई कंदे चइनि बलोच नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो हो। मोरो साने जे मुतासिरनि सां इंसाफ़ लाइ काल्ह 6 ॾींहं बि मोरे में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोरे में बांदी बणियल ॻोठाणनि जे वारसनि काल्ह एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां सां ज़ुल्म कयो पियो वञे। असांजा जेके नौजवान गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि सां मिलण बि नथो ॾिनो वञे, न वरी उन्हनि जा केस अदालतनि में हलाया वञनि था।
मुलाक़ात ते बि बंदिश आहे त वरी ज़मानत बि न पई थिए। इंतिज़ामिया बराबरीअ जी इंतिहा करे छॾी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते केस ख़तमु कया वञनि। साईं असांजी कल्ह ज़ैन शाह असांजी मदद कई, असां मज़दूर यतीमनि जी ॾाढी असांजी साईं ज़ैन शाह जा लख एहसान साईं ज़ैन शाह जा सैयद जा असां ते लख एहसान। असां चुलिया थोरा लाहे नथा सघूं, न ॻाए था सघूं। असांजा उन्हनि जी ॾाढी मदद कई आहे। असां सां कंहिं बि असां सां मदद न कई आहे, साईं ज़ैन शाह मदद कई आहे। असांजे हाल न ॾे असांजो चवणु आहे साईं इहा महिरबानी कई आहे। असां हिते हाउस ते वेठा हूंदासीं, हिते धरणो हुयो प्रेस क्लब जे अॻियां। असांजा बचड़ा जेसिताणी आज़ाद न थींदा तेसिताणी असां धरणो हलंदो रहंदो। महीनो रहे, 15 ॾींहं रहे। जज साहब जी अर्ज़ा त असांजी महिरबानी करे मंताज़ रिंदा ॿिया पाड़े जा आहिनि, भटी आहिनि, खोखर आहिनि, कलोड़ा आहिनि, लिगारी आहिनि पाड़े जा। जेके आहिनि लिगारी बि ग़रीब मिस्कीन यतीम आहिनि, उन्हनि जा बि ललंग मरी विया। असां उन्हनि खे कुझु नथा चई सघूं त असांजे बारे में तव्हां असांखे पुट छॾाए ॾियो। उन्हनि कोन बदिराया आहिनि। हिननि चङनि शहर जे वारनि घर जे छापा हणी घर मां माण्हू कढाया, हिननि बदिराए शहर जे माण्हुनि बदिराए। उन्हनि वटि असां वियासीं, चइनि न का ॻाल्हि न आहे, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, ऐं तव्हांजा हर मां आज़ादु थींदा, हर मां आज़ादु थींदा, घबराए न। इन खे हलंदे हलंदे महीनो गुज़री वियो। ॻोल्हा पोला में महीनो घुमा, अधु कट चांहि जो बिस्केट ॿ छोकिरा सुकी हीअं कड़क थी विया, का नीमक हुननि जे मुंहं में न रहियो। जवान पहलवान ॿोरियूं खणंदड़ सफ़ा सुकी हीअं थी विया आहिनि। हाणे बि मुंहिंजो पुटु जेल में बीमार आहे। मंताज़ रिंद छा कयूं? जेके बि आहिनि वॾा जेके जिन जे हथ में ऑफिसर आहिनि, जज आहिनि, साईं जिन खे इहो ई अर्ज़ु आहे, वॾा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे, आसिफ ज़रदारी खे, बिलावल खे, बिलावल साहब खे, लंजार साहब, फरियाल कारपुल खे, इन्हनि खे अर्ज़ु था कयूं, झोली झले अर्ज़ु था कयूं त असांजी मदद कनि, असां यतीमनि खे आज़ादु कनि। हे झोली झले असां कलमी क़ुरान खे राति ॾींहुं लोॾींदा आहियूं, न त इहो तख़्त सदाईं न हूंदुनि। सदाईं वरी वारो अची वेंदो कंहिं न कंहिं पार्टी जो, वरी सॼा लुॾंदा पिया त हाणे असां हलण खां हला कयूं। वारो कजो टेकिजो, वारो कजो टेकिजो, पहिरियां बि ईअं हलियो टेकम टेकुनि ते पिया जा। अलाह साईं हिननि खे नवाज़ियो त ग़रीबनि जी मदद कनि, ग़रीबनि जी छॾाइनि जेके घटि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर ऐं अब्दुल कादिर रांटे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध अंदरि ताज़ियुनि तूफ़ानी बरसातनि सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान सिंध हुकूमत जी नाअहली ऐं करप्शन जो नतीजो आहे। सिर्फ़ 24 कलाकनि अंदरि 20 मासूम इंसान जो फ़ौत थियणु ऐं केतिरनि ई माण्हुनि जो ज़ख़्मी थियणु हुकूमत जी नाअहली खे ज़ाहिर करे थो। अॻवान चयो त पीपल्स पार्टी केतिरनि ई सालनि खां सिंध अंदरि इक़्तिदार में हुजण बावजूदि न बरसाति खे मुंहुं ॾियण जो मुसर निज़ाम ठाहे सघी आहे। पीपल्स पार्टी सरकार नई शहरनि ऐं ॻोठनि खे बरसाती तबाहियुनि खां बचाइण लाइ को मुस्तक़िल हल कढी सघी आहे। हर बरसाति आवाम लाइ अज़ाब बणिजी वञे थी। अवामी तहरीक जे अॻवाननि वधीक चयो त ईद जे मौक़े ते ट्रांसपोर्ट माफ़िया आवाम खे बेरहमी सां लुटियो, किराया वधाया विया आहिनि जेके आवाम जी पहुच खां बि परे आहिनि। ट्रांसपोर्ट माफ़िया हज़ारनि ताईं भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू पंहिंजे प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ बि सफ़र करण खां महरूम थी विया आहिनि। सिंध जो ट्रांसपोर्ट खातो मुकमिल तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ट्रांसपोर्ट वज़ीर शर्जील मेमण निंड सुतल आहे, अवाम खे माफ़िया जे रहम ऐं करम ते छॾियो वियो आहे। हुननि वधीक चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। सिंध जी अवाम जो न जान माल जो तहफ़ुज़ थी रहियो आहे, न वरी महांगाई ते ज़ाब्तो थी सघियो आहे। नई ट्रांसपोर्ट माफ़िया खे लगाम ॾिनी वई आहे। हुननि वधीक चयो त ट्रांसपोर्ट माफ़िया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मारवी मेमण जे जोड़ियल हिस्ट्री विदाउट बार्डर्स फोरम तां अहम शख़्सियतनि अलहदी इख़्तियार करे छॾी आहे। समाजी अॻवान नसीर मेमण ऐं ॿियनि साथियुनि पारां ताज़ो क़ाइमु कयल आलमी फोरम जे सिंध चैप्टर तां अलहदगी जो ऐलान कयो वियो आहे। नसीर मेमण पंहिंजे फेसबुक स्टेटस में ॿुधायो त
सिंध जे मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ लेखकनि ऐं दानिशवरनि जे गॾियल मंशूरनि सां हिन फोरम जो क़याम अमल में आंदो वियो हो, जंहिंमें मारवी मेमण जी बैन अवी राबतनि खे नज़र में रखंदे साणस गॾिजी कमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। हुन चयो त फोरम जो सिंध चार्टर वॾी महिनत सां तयारु कयो वियो, पर बाद में मारवी मेमण तरफ़ां मीडिया सां ॻाल्हाईंदे फोरम जे पॉलिसियुनि ऐं सिंधी अवाम जे उमेदुनि जे उबतड़ बयान ॾिना विया। ख़ासि तौर ते आॻूणे सदर परवेज़ मुशरफ अकबर बुगटी जे क़त्ल ऐं इस्टेब्लिशमेंट बाबति रिमार्क्स ते सख़्त ॻणती पैदा थी। बयान मूजिबि फोरम जे बानी मेंबरनि इनाम शेख, शुआब ओस्तो, शमसुद्दीन शेख, मोहसिन बबुर, आमिर रज़ा मेमण, आमिर लतीफ़ सिद्दीकी, जुनैद अंसारी ऐं नसीर मेमण गॾियल सलाह सां फोरम खां अलहदगी जो फ़ैसिलो कयो। नसीर मेमण चयो त फोरम जो क़याम गॾियल फ़ैसिले सां थियो हो, तंहिं करे कंहिं बि अहम मामले ते गॾियल मशवरो ज़रूरी हो, पर अहिड़नि न थियण सबबि ही क़दम खंयो वियो। हुन वधीक चयो त फोरम खां धार थियण बावजूदि सिंध जी जाग्राफियाई वहदत ऐं तारीख़ी हैसियत खे आलमी सतह ते उजागर करण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। हुन ज़ोर ॾिनो त सिंध जी सियासी, इल्मी ऐं समाजी तरक़ी लाइ सिविल सोसाइटी जो किरदारु इंतिहाई अहम आहे। ग्रुप जे मेंबरनि सोशल मीडिया ते थींदड़ मनफ़ी तबसरनि ते बि अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो त बिना हक़ीक़तनि खे सम्झण जे कयल तनक़ीद सिंध काज़ खे नुक़सानु पहुचाए थी ऐं अहिड़नि रवैयनि खे रद्द करणु घुरिजे। नसीर मेमण इहो पिणु ॿुधायो त हू जल्द हिन मामले ते तफ़सीली राय रखंदो। नामियारे दानिश्वर जामी चांडिए चयो आहे त सिंध में इस्टेब्लिशमेंट दोस्त मौक़िफ़ माण्हुनि में क़बूल न थींदो। समाज जो को बि इनफ़रादी किरदारु या फोरम पंहिंजे जोहर में गैर सियासी नाहे थींदो। सियासी तनज़ीमनि खां सवाइ ॿियनि शोबनि या फोरमनि खे न रद्द करणु घुरिजे, न ई खेनि सियासत जो मुतबादिल सम्झणु घुरिजे। उन्हनि खे समाज, वतन दोस्त, अवाम दोस्त ऐं तरक़ी पसंद सियासी अमल जो साथारी हुअणु घुरिजे। जामी चांडिए जो वधीक चवणु हो त सिंध जा माण्हू इहो सम्झनि था ऐं हाणे त मुल्क जा माण्हू सम्झनि था त हिन मुल्क में समूरनि बुछड़ा आहिनि ऐं फुरलुट ॾाढ ऐं जेका हिकहटी आहे ऐं जेका इस्तहसाल आहे ऐं जेका वसीलनि जी भेल आहे ऐं हर शइ ते कब्ज़ो आहे उहो इस्टेब्लिशमेंट जो आहे। इन करे उन्हनि जे मफ़ाद वटां, उन्हनि जे हिमायत में, उन्हनि सां गॾु बि जे का बि ॻाल्हि कहिड़ा बि अंदाज़ में कजे, उहा हाणे मुंहिंजो न आहे ख़्यालु त पोइ अॻ में पेर खोड़ कोन सघी आहे, पर हाणे पेर खोड़ न सघंदी। ऐं बाक़ी जेके सियासी तंज़ीमुनि खां अलावा जेके ॿियनि शोबनि जा माण्हू आहिनि, ज़ाहिर आहे सभु माण्हू सियासी पार्टियुनि में कोन था अचनि, न अची सघनि था, न वरी असांजूं सियासी पार्टियूं अहिड़ियूं आहिनि जो उन्हनि सभिनी माण्हुनि खे पाण सां गॾु खणी सघनि। ऐं इहे तफ़सील वरी ॿिया आहिनि, पर उनजे बावजूदि मां सम्झां थो सियासत कमु सियासी पार्टियुनि जो आहे। सियासी कम में महंदारी ऐं अॻुवानी सियासी पार्टियुनि खे हुअणु खपे, पर सियासी पार्टियुनि खां अलावा जेके ॿिया फ़र्द ऐं फोरम थियनि था, इहा बि ॻाल्हि मां करणु चाहियां थो अॼोकी हिन गुफ़्तगू में, त भले त उहे सियासी पार्टियूं न हुजनि, पर उन्हनि खे गैर सियासी चवणु इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे। हर उहो फ़र्द ऐं हर उहो फोरम जंहिंजो सियासी नुक़्ते नज़र आहे, जेको सियासी सफ़ बंदीअ में अवाम या इस्टेब्लिशमेंट जे पासे बीठल आहे, या हुक्मरान तबिक़नि जे पासे बीठल आहे, या पंहिंजे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबिक़नि जे पासे बीठल आहे, त ज़ाहिर आहे त उहो पंहिंजे बुनियादी जौहर में सियासी आहे। इन करे इहो सम्झणु त को फोरम बज़ाहिर सियासी जेको आहे उहो ॻाल्हि न बि करे या सियासी पार्टी न बि हुजे, त उहो पंहिंजे को बुनियादी जौहर में गैर सियासी थींदो आहे। त मां सम्झां थो त पॉलिटिकल फोरम्स बि दुनिया में थींदा आहिनि, थिंक टैंक्स थींदा आहिनि, दुनिया में टेक्नोक्रेट्स जा फोरम बि थींदा आहिनि, पर उहे सभु शयूं सियासत मुखालिफ़ न हूंदियूं आहिनि, सियासत जे साम्हूं न हूंदियूं आहिनि, सियासत खे रद्द करण वारियूं न हूंदियूं आहिनि। उहे सियासत माना अवाम दोस्त सियासत, बाउसूल सियासत, प्रोग्रेसिव सियासत, इंसाफ़ वारी सियासत, मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबिक़नि वारी सियासत, या साम्राज्य दुश्मन सियासत, हुक्मरान तबिक़नि जे ख़िलाफ़ सियासत, इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़, त उन क़िस्म जी सियासत जूं साथारी हूंदियूं आहिनि। उन्हनि सां उन्हनि जो न मुक़ाबिलो हूंदो आहे,
न उन्हनि खे रद्द कंदियूं आहिनि, ॼण त उहे उन्हनि जे साथ में हूंदियूं आहिनि। त उहे कम जेके सियासी पार्टियूं पाण नथियूं करे सघनि, मिसाल तहक़ीक़ी कम आहिनि, मिसाल तौरु टेक्नोक्रेट्स जा मामला आहिनि, मिसाल तौरु नाणे पाणी कुदरती वसीलनि ऐं केतिरनि ॿियनि मामलनि जी महारत आहे या ॿियनि शोबनि जी महारत आहे, त उहे जेके फ़र्द ऐं फोरम आहिनि उहे अहिड़ो कमु कंदा आहिनि जेके इन क़िस्म जी सियासत ऐं आवाम खे मजमूई तरह कमु ईंदा आहिनि। त इहे उन्हनि जा ई ॼण त साथारी हूंदा आहिनि। त इन करे मां सम्झां थो त मुस्तक़बिल में बि जेकॾहिं के फोरम ठहनि था ऐं माण्हू ठाहिणु चाहींदा ऐं ठाहे सघनि था, त उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़रूरु सोचणी पवंदी त भल त उहे सियासी पार्टी न हुजनि, पर उहे सियासी हूंदा पंहिंजे बुनियादी मिज़ाज में ऐं सियासी तंज़ीमुनि जो मुतबादिल न हूंदा, बल्कि सियासी जमातुनि ऐं समाज जे हिकिड़ी जदली ऐं तारीख़ी सियासी अमल जा साथारी हूंदा, तॾहिं उहे पंहिंजो किरदारु अदा करे सघंदा ऐं तॾहिं उहे पंहिंजी महारतूं या पंहिंजी क़ाबिलियतूं समाज खे आछे सघंदा। इन करे इहा ग़लति फहमी दूरि थियणु खपे ऐं इहा ॿिन्ही पासे दूरि थियणु खपे त जेकॾहिं के माण्हू या के फ़र्द के गिरोह कंहिं ॿिनि फोरम्स ते रोल प्ले करणु चाहिनि था ऐं उन्हनि जी सिमत या रुख़ दुरुस्त आहे, उनजो बुनियादु दुरुस्त आहे, मक़सदु दुरुस्त आहे ऐं उहे सियासी पार्टियूं भले न हुजनि, त उन्हनि मां सियासी पार्टियुनि खे ख़तरो न हूंदो आहे। सियासी पार्टियुनि खे उन्हनि मां सघ मिलंदी आहे, छाकाणि त उहे सियासी पार्टियुनि खे मुख़्तलिफ़ पंहिंजे शोबनि जे महारतुनि सां पंहिंजी मददूं अचींदा आहिनि। त इहे चंद ॻाल्हियूं जेके मूं चाहियो पियो त कयां। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े हुअणु खपे त सिंध अंदरि जेका बि प्रो एस्टेब्लिशमेंट जेका लाइन हूंदी उहा न माज़ी में पेर खोड़े सघी आहे ऐं न हाणे पेर खोड़े सघंदी। ऐं ज़ाहिर आहे त तज़ाद समाज हुजे या रियासत हुजे, उहा हिकिड़ी मुतज़ाद हक़ीक़त आहे ऐं कंहिं बि बाउसूल ऐं बाज़मीर माण्हुनि जी परख इहा ई हूंदी आहे त उन तज़ाद में उहे कहिड़े पासे बीठल आहिनि। इन करे मां सम्झां थो त सिंध जूं तरक़ी पसंदि वतन दोस्त ऐं आवाम दोस्त सियासी पार्टियूं हुजनि, लेखक हुजनि, फ़र्द हुजनि, मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर हुजनि, टेक्नोक्रेट हुजनि, समाजी अॻवान हुजनि, अदबी ऐं सक़ाफ़ती शोबनि जा माण्हू हुजनि, इल्मी मैदान जा माण्हू हुजनि, उहे सभु माण्हू ज़ाहिर आहे त समाज जे अंदरि पंहिंजो किरदारु तॾहिं अदा करे सघंदा जॾहिं उहे तारीख़ जे दुरुस्त पासे बीठल हूंदा। ओडेरे लाल में बैंक इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त MCB बैंक जो अमलो असां सां जारहाणो रवैयो इख़्तियार करे थो। अकाउंट होल्डर हुजण बावजूदि असांखे रुलायो वञे थो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। नगरे जा स्टाफ जे रहवासी नगरे जा बिरादरीअ जे ॿिनि नारियुनि ज़ीनत ख़ातून ऐं संदसि भेण जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हाजी दीन मोहम्मद नगरे जो चवणु हो त सुंदेश मेघवाड़ ऐं संदसि बिरादरी जा माण्हू असांजे ॿिनि नियाणियुनि खे अगवा करे खणी विया आहिनि, जिन जी बाज़ियाबी लाइ अञा ताईं पुलिस पारां के बि क़दम नथा खयां वञनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई करे असांजे नियाणियुनि खे आज़ादु करायो वञे। डॉक्टर जी ख़ुदकशी वारे वाक़े ते आवाज़ उथारींदड़ नौजवान जुमन जुणे जो ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बाद खेसि नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। सियासी समाजी धुरियुनि पारां पुलिस जी अहिड़ी हरकत जी मज़मत कंदे चयो वियो आहे त इन समूरी सूरतहाल जो ज़िम्मेवार SSP थरपारकर शुएब मेमण आहे। संदसि हुकम ते नौजवान खे खंभे गुम कयो वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान मुतालबो कयो आहे त ख़लीजी ऐं अरब मुल्कनि में जंग ख़तमु कई वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त अमरीकी ऐं इसराइली क़यादत ॼाणी वाणी ईरान ख़लीजी मुल्कनि ऐं अरब रियासतनि ते जंग मुसलत करे सॼी दुनिया लाइ इंतिहाई संगीन ऐं तकलीफ़ ॾींदड़ सूरतहाल पैदा कई आहे।
तेल तवानाई जे वसीलनि मैदनियात ऐं कुदरती वसीलनि ते कब्ज़े हासिल करणु ऐं इसराइली रियासत खे इन ख़िते जो निगरान बणाइणु उन्हनि हुक्मरान जो असुलु एजेंडा आहे। हुन निशानदेही कई त ख़लीजी ऐं अरब मुल्कनि में दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जा लखें ख़ानदान ॾहाकनि खां आबाद आहिनि, जेके न रुॻो उते रोज़गार ऐं कारोबार कनि था पर पंहिंजे मुल्कनि ॾांहुं अरबें डॉलर मटा सटा वारो नाणो मोकिले मईशत में अहम किरदारु अदा कनि था। अहिड़ी सूरत हाल में जंग केतिरनि ई मुल्कनि लाइ संगीन मसइला पैदा करे रही आहे। इमदाद काज़ी चयो त मासूम ॿारनि, औरतनि, बुज़ुर्गनि ऐं शहरनि ते बमबारी करे संगीन जंगी ॾोह कया पिया वञनि। हुन हुक्मराननि पारां अमन लाइ थींदड़ पुरमन एहतिजाजनि ते पाबंदियूं, तशदुद, गिरफ़्तारियूं ऐं हिरासा करण ते हैरत जो इज़हार कंदे सवाल कयो त जंग ख़तमु करण ऐं अमन क़ाइमु करण जा मुतालबा कीअं ॾोह बणिजी सघनि था। हुन वधीक चयो त हिन दौर जा हिटलर पंहिंजे ख़तरनाक इरादनि सां इंसानियत जे मुस्तक़बिल खे ख़तरे में विझी रहिया आहिनि। तंहिं करे उन्हनि जे ख़िलाफ़ जदोजहद हर अमन पसंद इंसान जो फ़र्ज़ु आहे। इमदाद काज़ी पाकिस्तान, पाड़ेसरी मुल्कनि ऐं सॼी दुनिया जे बाशऊर माण्हुनि खे अपील कई त ईरान, ख़लीजी ऐं अरब मुल्कनि में जंग बंदि कराइणु, अमन बहाल करण ऐं हालतुनि खे महमूल ते आणण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। जॾहिं त हुन मुतालबो कयो त सॼी दुनिया में मौजूदु फ़ौजी अॾनि खे फौरी तौरु ख़तमु कयो वञे, सभिनी एटमी ऐं जंगी हथियारनि खे तबाह कयो वञे। अज़ीम अॻुवाण इमाम इनक़लाब शहीद सूर्या बादशाह जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। शहीद सूर्या बादशाह जे शहादत जे ॾिहाड़े जे मौक़े ते तारीख़ी माॻ गणग बंगले में ॾिया ॿारे शहीद खे भेटा पेश कई वई। जॾहिं त खिपरे में पिणु जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे अॻुवाणनि पारां गुल निछावर करे मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। सिंध जे अज़ीम सपूत इनक़लाबी अॻुवाण ऐं वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणी हज़ारे हुरनि सां गॾु शहादत जो जाम पीअंदड़ शहीद सिबतुल्लाह शाह राशिदी अल मारूफ़ शहीद सूर्या बादशाह जी वरसी जे मौक़े ते सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस पारां तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे अॻुवाण जबार जुणेजे, SDP अॻुवाण सलीम ॾाहिरी, क़ौमी अवामी तहरीक जे क़ासिम आदल लगारी, अनवर लगारी, अली ग़ुलाम जलबाणी, ज़मीर अब्बास मरीज़, सलमान बुर्दी, राज़ रबनवाज़ लगारी ऐं ॿियनि चयो त जेके माण्हू क़ौमनि जे आजपे, ख़ुशहाली ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे लाइ मैदान अमल में हूंदा आहिनि, उहे ई क़ौमनि जा हक़ीक़ी हीरो हूंदा आहिनि। शहीद सूर्या बादशाह वतन ख़ातिर अंग्रेज़ साम्राज सां टकर खाधो ऐं सख़्तियूं बर्दाश्त करे शहादत माणी। अंग्रेज़ साम्राज सां वेढ़ कंदे हुरनि जूं ॾिनल कुर्बानियूं सिंध लाइ हुयूं। हू सिंध खे ख़ुशहाली ऐं ख़ुदि मुख़्तियार ॾिसणु चाहींदा हुआ। सिंध हर दौर में मज़ाहिमत कई आहे। सिंध शहीद सूर्या बादशाह जहिड़नि किरदारनि ते फ़ख़्रु करे थी। अॻुवाणनि वधीक चयो त शहीद सूर्या बादशाह शहादत जो अज़ीम रुतबो हासिलु कंदे असांजो घाट ऊचो कयो। अॻुवाणनि वधीक चयो त शहीद सूर्या बादशाह जे किरदार खे उजागर करण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे अॻुवाण जबार जुणेजे चयो त सूर्य बादशाह जे शहादत ॾियारे जे हाल सां 20 मार्च शहीद सूर्य बादशाह जो ॾिहाड़ो आहे ऐं सूर्य बादशाह जी शख़्सियत कंहिंखां लिकियलु कोन्हे। बरसगीर एशिया में वॾी जदोजहद ऐं गोरीला भेड़ जेकी थी उहा सूर्य बादशाह शुरूआति कई। त हिकिड़ो नंढी उमिरि जो जॾहिं गादीनशीन थिए थो त अंग्रेज़नि सम्झो इन बर्तानिया इन गोरे सम्झो त हीअ असांजे चवण ते हलंदो, असीं जंहिं चवंदासीं नंढे ॿार आहे ऐं हिनखे हलाईंदासीं। पर उहो नंढी उमिरि में गादीनशीन थींदे ई उहे जेके उन वॾड़नि खे जेके उन टाइम जी शील्डूं या तम या अहिड़ा इनाम ॾिना विया उहे उन उछले छॾिया त हीअ असांखे ज़रूरत कोन्हे, असांजे लाइ इहो पीर पगार जो लक़ब आहे इहो काफ़ी आहे ॿियनि लक़बनि खां। अंग्रेज़ ॾिठो त हीअ त अञा वधीक असांजे लाइ ख़तरनाक आहे। ऐं पोइ ॾिठो त सूर्य बादशाह जेकी गढ़म बंगलो सांगड़ खां कुझु किलोमीटर परे ते हिते गाज़ी भर्ती कया विया। उन गाज़ी भर्तियुनि खां पोइ नतीजो इहो निकितो त अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ु वठ पकड़ शुरू थी। अंग्रेज़ साम्राज्यनि खे इन इलाइक़े में ऐं सिंध में माना हिकिड़ो मज़ामती मुंहुं ॾियणो पियो ऐं उहो किरदारु सूर्य बादशाह जो हो। अॼु सूर्य बादशाह जे ॾिहाड़े जे हवाले सां थियणु ईअं खपंदो हो त
सॼी सिंध में हिकिड़ा तमामु बहितरीनु प्रोग्राम थियणु खपनि पर अफ़सोस जो मक़ाम आहे जंहिंजे नाले ते इन्हनि वोट वठनि पिया जंहिंजे नाले ते उन्हनि बंगला गाॾियूं ठाहियूं आहिनि उहे अॼु ज़ाहिर कोन्हे हू सिर्फ़ु चाहिनि था त असांखे सिर्फ़ु इक़्तिदार मिले त पोइ असीं सूर्य बादशाह खे यादि कयूं सूर्य बादशाह हिकिड़ो उन्हनि जो कोन्हे सूर्य बादशाह असांजो आहे सूर्य बादशाह सभिनी सिंध वासियुनि जो आहे जंहिं कुर्बानी सिंध धरती लाइ ॾिनी ऐं के दोस्त वरी उनखे साइड ते वठंदा पाकिस्तान जी कुर्बानी न सूर्य बादशाह जी अवी तारीख़ पढ़ी ॾिसो त साईं जेम्स जो किताबु आहे उन में साईं जेम्स खे जॾहिं करारदाद पाकिस्तान आणे थो 40 जी करारदाद त उन टाइम सूर्य बादशाह मना थो करेसि त हीउ पाकिस्तान जी करारदाद न आण इहो पाकिस्तान ठहंदो पंहिंजे लाइ कोन्हे को ॿियनि जे लाइ त उन टाइम साईं जेम्स जो न इहो पाकिस्तान ठहंदो मुस्लमान जो मुल्क ठहंदो ऐं असीं आज़ादु हूंदासीं ऐं पंहिंजी हुकूमत हूंदी नतीजो ॾिठो त सूर्य बादशाह जेकी गति कई त पाकिस्तान पंहिंजे लाइ कोन ठहंदो उहो ई थियो त सूर्य बादशाह जेको हो सिंध जे लाइ हो कुर्बानी हुई सिंध धरती जे लाइ कुर्बानी हुई न कि पाकिस्तान जी कुर्बानी हुई त असांखे हींअर जेको सिंध ते ॾुखियो वक़्तु अचे पियो त हींअर असांखे कुर्बानी ॾियण जे लाइ सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ थिए पियो सिंध जे नौकरियुनि ते क़ाबिज़ आहिनि सिंध जो हर तेल गैस कोयलो जेको बि असां निकिरे पियो हुन ते ऐं असांजी ज़मीनूं असांजा दरिया हुन ते कब्ज़ा थियनि पिया त उन लाइ असांखे सूर्य बादशाह जे नक्श क़दम ते हलणो पवंदो असांखे इनक़िलाबी जदोजहद आणणी पवंदी जीअं अॼु ॾिसो त ईरान हिकिड़ो इनक़िलाबी जदोजहद मैदान में लथल आहे मज़ामती जंग वेड़े रहियो आहे उहा जंगजू क़ौम आहे जेकी हमेशह जंगनि में रहे थी त हींअर अमेरिका जेके सुपर पावर सॾियो थो वञे उहे जेके सुपर पावर जेके इसराइल जे चवण ते अमेरिका जो कमु करे पियो त उहे अॼु हिन जे साम्हूं ईरान जे साम्हूं कुझु कोन्हे त ईअं असांखे हिमत करणी पवंदी ईअं सूर्य बादशाह जी किरदार जीअं ऐं ईरान जे किरदार जीअं असांखे अॻिते वधणो पवंदो तीअं असां सिंध बि ख़ुशहाल थी सघे थी पंहिंजे वसीले जी मालिकी करे सघूं था दोस्तो साथियो जी हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे जंहिंमें असांखे अव्हांजे साथ सहकार जी ज़रूरत आहे जीअं तव्हां ॼाणो था त सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टी वी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़छ में पहुचे थो सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ु उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हांजे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल ते राब्तो करे सघो था इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन